अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम जो बुनियादी जेको मक़सदु आहे उहो अवामी मसइलनि तरफ़ आला ऐवान में वेठल नुमाइंदनि जी तवजो छिकाइणु आहे ऐं उहे माण्हू कहिड़ी पीड़ाउनि में आहिनि उन्हनि मुतलिक़ उन्हनि खे ॼाण ॾियणु आहे ऐं उन्हनि जो आवाज़ बुलंद करणु आहे। साॻी तरह सां सिंध टीवी न्यूज़ पंहिंजी रवायत के बरक़रार रखंदे माण्हुनि जे आंजन वारी सूरत हाल के उजागर करण जे लाइ उहा रवायत बरक़रार रखंदे अॼु को असांजो प्रोग्राम जैकोबाद ज़िले जे तालके गढ़ीखेरे मुतलिक़ आहे। उन गढ़ीखेरे तालके में सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ज़ाहिद अबड़ो उतां जे बुनियादी मसइलनि बाबति रिपोर्ट करे रहियो आहे। अचो त ॾिसूं ज़ाहिद अबड़ो माण्हुनि सां कहिड़ा माण्हुनि जा उतां जा वीचार आहिनि ऐं ज़ाहिद अबड़े सां उतां जे माण्हुनि कहिड़ा वीचार वंडिया आहिनि। जी नाज़रीन, बागन जे नाले सां मशहूर तालको गढ़ी खेरो अॼु मुअनि जो दड़ो ॾेख ॾेई रहियो आहे। हिन तालके खे तमामु वॾो अरसो हिन तालके जी उमिरि आहे, पर हितां जा जेके चूंडियल उम्मीदवार आहिनि उहे हिन तालके खां अणवाक़ुफ़ बणियल आहिनि। 88 खां 2015 ताईं पीपल्स पार्टी जा नुमाइंदा हितां जो कासो खटींदा रहिया आहिनि। हितां जा अबोज मारवाड़ा पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे वोट ॾींदा रहिया आहिनि, पर हीउ तालको बुनियादी सहूलियतुनि खां हिन महिल ताईं वांझियल आहे। असां हितां शहर वारनि खां पुछा कंदासीं त हू जेका कहिड़ियुनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि था। तमामु वॾी महिरबानी तव्हां सिंध टीवी दोस्तनि वारनि जी जो तव्हां अहिड़ा अहम प्रोग्राम कयो पिया। बहरहाल तव्हांजो जेको सवालु आहे तमामु बहितरीनु सवालु आहे, पर तव्हां हिकिड़े जुमिले में मोहन जो दड़ो चई वियो गढ़ी खेरे खे। मां चवां थो मोहन जो दड़ो बहितरीनु आहे, ॿियो न ॿाहिरि मुल्क जा अची ॾिसण था अचनि था ऐं पैसा बि ॾेई था वञनि। टिकेटनि जे ज़रिए बि उन मोहन जो दड़े जो कमकार थिए पियो। उनजा जेके बि पुराणा जेके बि मनाज़िर हुआ उहे समाया वञनि पिया सही नमूने सां। ठीकु ठाक पोज़ीशन में अञा ताईं पयूं थियूं 5000 साल पुराणे जूं। पर गढ़ी खेरो उन मोहन जे दड़े खां बि बदतर लॻो पियो आहे, जो हाणे 50 सालनि में जेके 10 सालनि में जेके बिल्डिंग्स ठहियूं आहिनि उहे बि तबाह लॻियूं पियूं आहिनि। ऐं कोई बि जेको बि अचे थो असांजे गढ़ी खेरे खे ॾिनियूं नथो वञे, खाधियूं थो वञे। काफ़ी जेके असांजा जेके हिते गढ़ी खेरे में डिपार्टमेंट्स आहिनि, ख़ासि तौर ते पुलिस हुजे, एजुकेशन हुजे या म्यूनिसिपल हुजे, टाउन कमेटी हुजे, 70 लख अचनि था, 50 लख अचनि था। उहे त मक़सदु आहे त उहे हिकिड़ो अगरि 10 लख रुपया ख़र्चु करनि गढ़ी खेरे ते 10 लख रुपया, पोइ बि असांजो गढ़ी खेरो इन हालनि में न हुजे हा। असां वटि न ड्रेनेज सिस्टम आहे, न असां वटि बिजली आहे, असांजा रोड रस्ता इहे ई न हुनजी मालिकी थिए पई, कोई बि माना हिकिड़ो कमु न पियो थिए। बाक़ी वाइदा त असां त ॾाढा करे विया आहिनि पीपल्स पार्टी वारा। त इमरान खान जी जेका आहे पॉलिसी वांगुरु बदिलेंगे नया पाकिस्तान, गढ़ी खेरे खे बदिलाए छॾींदासीं, पर यकीन कयो वाक़ई बदिलाए छॾियो अथऊं। एतिरो बदिलाए छॾियो अथऊं जो गढ़ी खेरे जी जेके हाणे जेका पुराणी सूरत हाल आहे, अॻे कम अज़ कम ॿार स्कूल वेंदा हुआ, उन्हनि खे उमेदु हूंदी यार स्कूल वेंदासीं कुझु हुते इल्मु मिलंदो। हाणे उहे ॿार स्कूल बि नथा वञनि। बाबा हाणे इहो जेको ईंदो न असांखां वाइदो कयो आहे डायरेक्ट असांजे दिमाग़नि में इल्मु विझंदो ब्लूटूथ जे ज़रिए, माना उहा उमेदु बि ख़तमु थी वई आहे। त ॾाढो तमामु गढ़ी खेरे जो माहौल नज़रअंदाज़ कयो पियो वञे का बि, ऐं आवाम तमामु नाउमेद थी चुकी आहे। कोई बि नौजवान हाणे एतिरे क़दुरु बि तयारु न आहे। अॻे न त कुझु दौर अॻाटो नौजवान गॾिजी करे तंज़ीमात तहरीक हलाईंदा हुआसीं। बाबा इन तहरीक जो कोई न कोई फ़ाइदो थींदो, इहो ई ऑफिसर या इहो ई मिनिस्टर असांजी ॻाल्हियुनि खे ज़रूरु ॿुधंदो। पर हिन टाइम एतिरा असांजा नौजवान ऐं जेके तंज़ीम आहिनि नाउमेद थी विया आहिनि, त उन तहरीक खे हलाइण जे लाइ बि तयारु न आहिनि, त इहे न ॿुधंदा असांजो। मिठो पाणी मिले थो साईं, मिठे पाणी छा, असांखे उहो नाली जो पाणी मिले थो घरनि में। सूबाई वज़ीर ते इफ़्तिताह कयो हुयो मिठे पाणी जो। साईं उहो त मुंहिंजे ख़्याल में उहे बिल्डिंग्स जेके आहिनि उहे जेके बि वाइदा आहिनि उन्हनि मां वाइदे मां सम्झा हिकिड़ो वाइदो बि पूरो कोन थियो आहे। सोलर सिस्टम जो वाइदो कयो वियो, गढ़ी खेरे खे बिजली नए तारनि जो वाइदो कयो वियो। अॻिले साल बि तव्हां ऐं असां बीठा हुआसीं, मूंखे यादि आहे त इहो ई पीपल्स पार्टी जी ॻाल्हि हुई। इहे ई ॻाल्हियूं सभिनीनि दोस्तनि उथारियूं हुयूं, त वरी उन्हनि मां 1% बि कमु न थियो आहे। त माना हाणे असां छा कयूं? पाण खे हिते एतिजाजनि जा हर क़िस्म जा एतिजाज थी चुका आहिनि। माण्हू हड़ताल बि कयो अथऊं, बुख हड़ताल बि कयो अथऊं, पर लॻे थो हाणे गढ़ी खेरे वारा पाण खे मच में विझी बाहि में साड़ूं, पोइ बि हिननि खे रहम न ईंदो।
छो जो हाणे करप्शन इन्हनि जे आदत थी वई आहे। मां सम्झां थो या त इन्हनि खे लीगल तरीक़े सां इन्हनि खे करप्शन जी इजाज़त ॾिनी वञे, जेको उहो वॾेरो जेको पंहिंजे ॻोठनि जा मसइला हल कराए थो, या मक़सदु आहे उहो पंहिंजा जेके जाइज़ नाजाइज़ कमु कराए थो। बाक़ी अवाम वटि त मूंखे यादि न आहे जो खुली कचहरी कई हुजे, ऐं उन खुली कचहरी में अगरि ठीकु आहे तव्हां ॿुधो था था ॻाल्हियूं, गूगल आहे, इंटरनेट आहे, हर माण्हू जी ख़बर पए थी, हर मुल्क जी ख़बर पए थी। गड़ी करे हालात जी छा उन्हनि मिनिस्टर खे ख़बर न आहे, असां बि बयानु कयूं था, हुनखे पाण बि ख़बर आहे, पाण बि अचनि था, उन मसइले खे हल त करनि न। ॿुधण में मसइलो न आहे, ॿुधो तव्हां बि था, हे सॼी अवाम ॿुधे थी, टेलीविज़न ते हलंदो, हे असांजा मसइला ईंदा। हाणे हिकिड़ो सिर्फ़ु असां पंहिंजे प्लेटफॉर्म ते हिकिड़ी शइ गुज़ारिश कंदासीं त कोई बि हिकिड़ी कॉमेडी ठाहिनि, ऑफिसर तबिके ते हुजे या सियासी तबिके ते हुजे, गड़ी खेरे में कमु ॾिसनि त केतिरो थियल आहे, 10 लख जो कमु थियल आहे। बल्ब बि चेक करनि, जेके बि सरकारी कमु थियल आहिनि, तार खां वठी किताब जेके नंढनि ॿारनि खे ॾियनि था, मां चैलेंज कयां थो 10 लख बि न थिया हूंदा। हालांकि महीने में 70 लख TMA खे मिलनि था, 50 लख हाणे एजुकेशन खाते खे मिलियो आहे। अहिड़ा अलाए केतिरा पैसा, किरोड़े रुपया हर महीने में गड़ी खेरे जी इन में अचनि था सर ज़मीन ते। पर मां चवां थो पूरे साल में 10 लखनि जो कमु त ॾेखारनि। 10 लखनि जा छा बल्ब आहिनि, तारा आहिनि, छा नाली साफ़ थिए थी? जेकॾहिं चूंडियल नुमाइंदा ऐं कामोरा पंहिंजी करप्शन केतिरो टाइम बंदि कनि त गड़ी खेरो संवारजी वेंदो? 5 ॾींहं सिर्फ़ु 5 ॾींहं रुगो बंदि करनि, 5 ॾींहं रुगो सिंसियर थियनि, सिर्फ़ु 5 ॾींहं मां दावा सां चवां थो, 5 ॾींहं रुगो सिंसियर थियनि, 5 ॾींहं रुगो जीअं कमु करनि, मां जो गड़ी खेरो बाक़ाइदे हिकिड़ो ख़ूबसूरत गड़ी खेरो थी वेंदो। असां सां हिते ॿियो नौजवान बि कठे आहे, उनखां पुछा कंदासीं त गड़ी खेरे जा छा मसइला आहिनि। जी अदा, छा मसइला आहिनि गड़ी खेरे जा? खोड़ मसइला आहिनि, हिकु मसइलो हुजे त माण्हू ॿुधाए। पहिरियों मसइलो इहो आहे मिठे पाणी जो, ॿियो शहर में TM अचनि त 9 महीना थिया आहिनि, TM ऑफिस जो मुंहुं ई न ॾिठो आहे, हुनजे टाउन जो अमलो ई नथो थिए। हाणे भाउ असांजो ऑफिसर आहे कहिड़ो TMO, बाक़ी ॾिठो न आहे असां केरु आहे TMO, किथां जा छा आहे। ॿियो एजाज़ मंताज़ जेको आहे सूबाई मिनिस्टर आहे ट्रांसपोर्ट जो, उहो बि कुझु बि ट्रांसपोर्ट में न किरायो घटि थियो आहे, कुझु बि न। कंप्लेन कई अथसि, छा मां मुख़्तियार करके चवां थो, ट्रांसपोर्ट वारनि खे चवां थो, त बि कुझु बि न थियो आहे। ॿियो डिग्री कॉलेज जो मसइलो आहे, तालीम न आहे, डिग्री कॉलेज जा खोड़ वाइदा कया अथई मंता जखराणी, मां अॼु मंज़ूरु कयां अॼु अचां थो, सुभाणे अचां थो, कुझु बि न थियो आहे। ॿियो मिठो पाणी मिले थो? कुझु बि न आहे, मिठे पाणी वजह नाले जो पाणी मिले थो। इफ़्तिताह जो कयो सूबाई वज़ीर मिठे पाणी, उहो मिठो पाणी कॾहिं हलियो वियो? उहे बसि विया, इफ़्तिताह थी वियो, पैसा खाइजी विया, हड़प थी विया, भई खोड़ इफ़्तिताह, कूड़ा इफ़्तिताह, रोडनि जा, पाणीनि जा, कुझु बि न थियो। बसि तारनि जो मंज़ूरु थियल आहे, तारां इफ़्तिताह थी वियो, तारां पयूं, कुझु न थियो आहे। हालत आहे तारनि जी, तारां डेली किरनि थियूं, कंहिंखे करंट लॻे थो, कंहिंखे छा। इफ़्तिताह त थियो मिठे पाणी जो, पर शहर वारनि खे किनो ऐं धप वारो पाणी मुयसरु थियो, जंहिंजा पैसा हिन महिल ताईं हर महीने जो का बजट रखी थी वञे। असां सां हिते ॿिया दोस्त बि मौजूदु आहिनि, असां उन्हनि खां ई पुछा कंदासीं त हिते ॿिया कहिड़ा मसइला आहिनि। जी अदा, ऐं मसइला त खोड़ आहिनि, पर असां चऊं था असांजो सूबाई वज़ीर बि आहे जेको MPA बि असांजो आहे, TV ते वेही चए थो, त मां बि हाणे TV ते हुनखे ॿुधायां थो, उहो चए थो मां नौकिरियूं गड़ी खैरे में ॾिनियूं आहिनि। त मुंहिंजा साईं तूं नौकिरी गड़ी में कंहिंखे ॾिना थी, अचु ॾेखार। चोथों चकर आहे मां कराची अचां थो, न तूं असां सां हुते मिले थो पियो, न असांजी कॉल अटेंड करे थो पियो। और वरी पुलिस में जेके करप्शन हले थी पई, कल्ह उते कराची में असांखे SP साहिबु असांजो सीनो छा थी पूरो आहे, कल्ह हिते जैकाबाद असां ॾियणु विया आहियूं, उते असांखे माफ़ कयो अथऊं, तव्हांजो सीनो खुटियल आहे, अनफिट आयो, असां कढी छॾियो अथऊं। जेके 500 रुपया कंहिं वटि 100, कंहिं वटि 1000 जेके ॾियनि पिया, उन्हनि जो सीनो पूरो आहे। बाक़ी असां ग़रीब, असां वटि पैसा न आहिनि, त असां अनफिट आहियूं। बाक़ी मां इहो MPA साहिब खे चवां थो, कंहिंखे तव्हां नौकिरियूं ॾिना अथव, अचो गड़ी खैरे में, असां बीठा आहियूं, अचो असांखे तव्हां मेरिट ते ॾियो। ईअं नथा चऊं तूं असां ख़ैरात में ॾे, मेरिट ते असांखे नौकिरी खपे, पढ़ियल लिखियल आहियूं। मां हिकिड़ो न आहे, हज़ारे नौजवान आहिनि, गड़ी खैरे वारे सभिनि खे अनफिट करे छॾे अथऊं, हिकिड़े खे बि न। हीअ थो मूंसां कल्ह कटे बीठो, इनखे बि अनफिट करे छॾियो अथऊं कल्ह। नौकिरियुनि जे लाइ करप्शन जो बाज़ार गरम आहे, रिश्वत जो बाज़ार गरम आहे, मेरिट ते नौकिरियूं कोन ॾींदासीं। हितां जा नौजवान तमामु क़ाबिल आहिनि, तालीमी याफ़्ता आहिनि, जेकॾहिं मेरिट कई वञे त हितां जा नौजवान सुठनि उहिदनि ते अची सघनि था, सुठियुनि नौकिरियुनि ते अची सघनि था। पर अफ़सोस त नौकिरियूं माणण जे लाइ बि जेको आहे सो पैसा वरिता था वञनि। हिते ॿियो दोस्त बि मौजूदु आहे, असां हुनखां पुछा कंदासीं त छा जेको आहे सो हिते तालके गड़ी खेरे जा मसइला आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदनि हिन महिल ताईं छा कयो आहे। मसइला साईं त घणा ई आहिनि, तव्हांखे पाण खे ख़बर आहे त अॻे चकर बि इन मिठे पाणी जे मसइले ते या शहर जा जेको इस्पताल में हुया या स्कूलनि जे इशूनि ते 18 ॾींहं असां तारीख़ूं तनज़ीम वारा हलाए चुकासीं। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे प्लेटफॉर्म ते असां 18 ॾींहं तारीख़ूं हलायासीं, उन जे लाइ बि आवाम खे का बि रिलीफ न मिली आहे। वरी बि असां इन मीडिया तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं, थोराईंदा आहियूं, तव्हां दोस्त अची वरी बि शहर खे साथ ॾेई करे तनज़ीम वारे दोस्तनि खे गॾु करे वरी बि आवाज़ु मथे उथारियूं था, उन्हनि ताईं पहुचायूं था। त हिन टाइम हू ऐलान करनि था त बाबा नौकिरियूं असां मुफ़्त में ॾियूं था,
कंहिंखे ॾिनो मुफ़्त में नौकिरी, उहे साबित करे ॾेखारनि न। जंहिं दोस्त जो को सिफारसी सरदार जागीरदार को वॾेरो न आहे त उन जो कद माप बि अनफिट आहे। जंहिं वटि तालीम जा डिग्रियूं आहिनि उहे ईअं रुलदा वठंदा ग़रीब मिसकिन, जंहिंजो तालीम बि पूरो न आहे, जंहिं वटि को मेरिट ई न आहे, कुझु बि न आहे, उन वटि सिर्फ़ु 5 लख रुपया आहिनि हथ ते, हिन ते पैसा हुन ते ऑर्डर वरितियूं हलिया था अचनि गड़ी खेरे में या ॿिए हंधि हुजनि। असां इहो ई ममता साहिब खे अर्ज़ु कयूं था, सरदार दादो आहे अलाह हुनखे नवाज़ियो आहे, असांजे तालुके गड़ी खेरे में खटे वियो आहे, पर हिन टाइम तूं ग़रीबनि जी मदद न कंदे त ॿीहर कहिड़ी उमेदु करे ईंदे गड़ी खेरे में? छा आवाम तोखे चाहींदो? अगरि खुलियल कचहरी करे थो त कहिड़े ग़रीब खे घुराई? त न त ग़रीबनि खे घुराइनि शहरवासियुनि खे, बाबा अचो मुंहिंजो खुलियल कचहरी आहे, पंहिंजा दर्द ऐं सूर पंहिंजा ॿुधायो। हे वञी किथे कंहिं पार्क में किथे खुफ़िया जॻहियुनि ते कचहरियूं करे, जेके चंद माण्हू विहारे गॾु करे सलाह मशवरो करे, जेके 5 रुपया आहिनि किरोड़ रुपया फंडनि जा, उहे विरासत कयूं हलियो वञे थो, आवाम खे फ़ाइदो त कुझु बि न मिलियो आहे। हिन टाइम बि तव्हां हलो, तव्हांखे असां ॿाहिरि ॾेखारियूं त ॾिसो स्कूलनि खे ताला लॻा पिया आहिनि। पहिरियों असांजो मुआशिरो तालीम तबाह, ॿियो चकर सिहत डॉक्टर हिन टाइम में कोई ड्यूटी करण लाइ तयारु न आहे। सिविल अस्पताल में राति जो वञो, अस्पताल में ताला लॻल आहिनि, उहो जेको चौकीदार सुठो पियो उहो चए थो बाबा मां तव्हांखे इंजेक्शन हणां। हाणे चौकीदार खे छा ख़बर आहे मां कहिड़ी इंजेक्शन हणे? बाबा पेट में सूर अची, भाई एंटीबायोटिक आहे, बुखार वारी इंजेक्शन उनखे हणी छॾे थो। ईअं त पोइ माण्हुनि जी ज़िंदगी ते जाननि ते कुर्बानी नथा ॾियनि, हिते हे त मारणु चाहिनि था आवाम खे। तालके जा ॿिया ऑफिसर पंहिंजे ऑफिसनि में वेहनि था शहर वारनि जा मसइला हल करण जे लाइ? साईं हाणे ऑफिसनि जा मसइला तव्हां पाण ॾिसो था, सरियाम त कहिड़ो ऑफिसर अचे थो? मां सम्झां थो शहर वारो कोई ऑफिसर खे सुञाणे अचण लाइ तयारु बि न आहे। TMO ॾिसो था पाण, शहर सफ़ाइनि जी हालत इहो ॾिसो था पाण, कखपति मों लखपति बणिजी वञनि था हिते गड़ी खेरे तालके में जॾहिं पहुचनि था, ॿाहिरियों अचनि था मिसकिन, इहे पहिरियों ॻाल्हि अचनि था, जॾहिं गड़ी खेरे में दाख़िल थियनि था त करोड़पति मिंट में बणिजनि, 6 महीने में निकिता हलिया था वञनि। भाङे भाई वारनि हो ड्यूटी करनि छा फ़र्क़ु, न कनि छा फ़र्क़ु पवंदो? तव्हांखे पाण खे यादि आहे 18 ॾींहं तारीख़ूं हलायासीं HM जे ख़िलाफ़ु, छा कार्रवाई थियो? जो कुझु थियो? कुझु बि न आहे। इंसाफ़ को आहे छा? इन जे लाइ सभु तनज़ीम वारा दोस्त या साहब सभु ख़ामोश थी चुप कयूं वेठा आहिनि त गड़ी खेरे में कोई ॿुधण लाइ तयारु आहे ई न, त बाक़ी रड़ियूं कयूं छाजे लाइ दायूं कयूं? वोट बि त पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे तव्हां पाण ई ॾिना न? साईं वोट त असां न ॾिनासीं बिल्कुलु पीपल्स पार्टी खे, बाक़ी शहर वारा जेके दोस्त हुया ॿिया चंद उन्हनि बि ॾिना बि आहिनि, सभु न ॾिना आहिनि। वोट त उन्हनि खे ॾिनो, पर उहा इहा उमेद त न हुई जेको नाजाइज़ी तालके गड़ी खेरे त थींदो। वोट वठी करे वञी उहो कोई सूबाई वज़ीर थियो, 40 रुपया पेट्रोल अथव, किरायो उहो ई किरायो 100 रुपयो जेक मां था, 100 रुपयो उस्ता मोहम्मद शहजाद कोट आहे। गड़ी खेरे वारा सवारी न खणंदासीं, वेगन वारा चवनि था उस्ते या थ्रू सवारी खणंदासीं। अगरि 5 रुपया पेट्रोल चढ़े थो त किरायो 10 रुपया वाध करे थो, 40 रुपया पेट्रोल अथव त किराए जो को बि ॻाल्हि न आहे। हिन टाइम ते लाथ छो नथो लहे? 1 नंबर। ॿियो नंबर त 4 मण 100 मण ते भलावणो कटनि था सारी जो। गवर्नमेंट जॾहिं ऐलान कयो 1200 रुपया फी मण छह नंबर एरी, ऐं बासमती 9 नंबर 1400 रुपया, 1900 रुपया सुपर बासमती। हिन टाइम ते का एक्शन खयूं? कंहिं भलावण खे गिरफ़्तार कयूं? सेठ खे या दुकानदार कारोबारी खे? बसि छो था ईअं कयो था? नाजाइज़ी कयो था, हारियुनि सां ज़ुल्म लॻो पियो आहे। 6000 रुपया DAP भाण व्याज सां लॻल आहे, ऐं 3000 रुपया यूरिया भाण आहे। तव्हां छो था कयो? 4 मण 100 मण ते कटनि था नाजाइज़ी, 15 रुपया मण ते फी ख़र्चो आहे ग़रीबनि जो। सूबाई वज़ीर चवे थो मां शहर में तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो आहे। साईं हे ॼार न विछाई, हारी ख़ुदकशी करण ते तयारु आहिनि न। ऐं ट्रांसपोर्ट जेके आहिनि किराए वारा मज़दूर मिसकिन स्कूल तबाह लॻा पिया आहिनि, हर ॿार स्कूल पढ़ण लाइ तयारु न आहे। चइबा छा कयूं वञी? छत मथे स्कूल किरण जे तयारु आहे। जेके सही सलामत स्कूल कुझु आहिनि उस्ताद पढ़ाइनि था, उते वरी जॻहियूं ज़बूर आहिनि। अगरि किथे बि स्कूलनि खे ताला लॻा पिया आहिनि, घर ठहिया पिया आहिनि, हे असांखे ॿियो छा तोहफ़ो ॾींदो? हे वॾा तोहफ़ा ॾिसनि, तालीम तबाह कई त हर शइ थी वियो न, बसि जाहिल थी त छा ॻाल्हाईंदासीं? ट्रांसपोर्ट जो वज़ीर हुजण जे बावजूदि पंहिंजे ई हल्के में भाड़ा घटि न कराए सघियो। हितां जा नौजवान, हितां जा शहरी दाहूं करे रहिया आहिनि। हिते ॿियो नौजवान बि मौजूदु आहे, असां उन खां ई पुछा कंदासीं त हितां जा कहिड़ा मसइला आहिनि ॿिया। जी अदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं गड़ी खेरो ईअं सम्झो मसइला ई मसइलो बणियल आहे हिकिड़ो। तक़रीबन 8-10 सालनि खां वठी इहो मसइलनि जो छा थियल आहे, जेके बि अॻूणे MP आया आहिनि, पंहिंजा बंगला, पंहिंजा मिला, पंहिंजा गाॾियूं वठण में पूरा आहिनि। रही ॻाल्हि मीर ममता ख़ान जखराणी वॾो उमेदा हुयूं, छो जो न्यू फेस हुयो, नओं चहिरो हुयो। कुझु उन जो कमु असां ॾिठोसीं बि रोड जे हवाले सां, जेको गड़ी खेरे जो मेन रोड ठहियो आहे उन जी हिकिड़ी छा सां। बाक़ी जेके बार उन वाइदा कया आहिनि त ख़ासि मिठो पाणी वाटर सप्लाई जे बारे में उहो बहाल कंदुमि। मिठो पाणी जो मिठे पाणी जो त इफ़्तिताह बि कयो हुयो सूबाई वज़ीर, उहो किथे आहे? साईं कोई अमल न थियो आहे,
अफ़सोस सां चवणो पए थो कोई अमल न थियो आहे। एॾी सारी आबादी आहे गड़ी खैरो जो उन खे मिठो पाणी नाहे मुयसरु, तमामु ज़्यादती आहे, हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। ऐं ॿियो बि कुझु अपील कंदासीं त क़ब्रिस्तान गड़ी खैरे में तमामु हालत ज़ार आहे। कोई क़ब्रिस्तान जो खोटूं था क़बर लाइ त उतां अॻु में ई हॾा निकिरनि था। हिक ॿिए मथां क़बर लाशा पिया आहिनि जेके इंतिहाई हिकिड़े ज़बून हालत में पिया आहिनि। अगरि मीर मुमताज़ ख़ान या CM सिंध असांजी आवाज़ु ॿुधे थो, क़ब्रिस्तान असांखे तमामु मस्ट आहे, मिठे पाणी जो तमामु अहम ज़रूरत आहे। उन खां अलावा क्रिकेट लाइ या फुटबॉल लाइ असांखे ग्राउंड जी तमामु ज़रूरत आहे, डिग्री कॉलेज जी ज़रूरत आहे तमामु। फुटबॉल जे लाइ तव्हां ग्राउंड जी पंहिंजो जेको आहे सो डिमांड कयो पिया। सूबाई वज़ीर जेको मुमताज़ जखराणी तव्हांजे हल्के मां कामयाबु थियो आहे, उहो त यूथ अफेयर जो स्पोर्ट्स जो जेको आहे सूबाई वज़ीर रही चुको आहे। उन पंहिंजे दौर में ई स्टेडियम न ॾेई सघियो, त हाणे किथां ईंदो स्टेडियम तव्हां वटि? सर असल में इहो दौर खे अञा उन तक़रीबन 3 खां 4 साल अञा उन जो दौर पियो आहे। उमेदु आहे त उन में हू कमु करे ॾेखारींदो। मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त अगरि इहा आवाज़ु ॿुधे त उन जे ज़मीरनि खे इहो छा हूंदो त इहो कमु करे ॾेखारिणो आहे। उनखे डिग्री कॉलेज उनखे ॾियणो आहे, क़ब्रिस्तान असांखे उनखे ॾियणो आहे, मिठे पाणी जो असांखे वाटर सप्लाई ॾियणो आहे, ड्रेन सिस्टम खे बहाल करिणो आहे जेको इंतिहाई नाली उथरी थो पए, जेके रोडनि खे ख़राबु करे छॾे थो। मां वरी बि नौजवान आहे, थी सघे थो अॻिते हली कमु करे। नओं चेहरो हुयो, नौजवान हुयो, उन ते एतमाद करे उनखे वोट ॾिनासीं, पर हू असांजे एतमाद ते पूरो कोन लथो। अञा बि उन में उमेदूं हितां जे शहरनि जूं क़ाइमु आहिनि त असांजो आवाज़ु ॿुधी मतां उनजो ज़मीर जागी पए, असांखे मिठे पाणी जी सहूलियत मुयसरु थिए, तालीम मुयसरु थिए ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं मुयसरु थियनि। हितां जा नौजवान तमामु पुरज़ोर अपील था कनि पंहिंजे सूबाई वज़ीर खां। ॾिसजे त हू अपीलनि ते कीअं थो जेको आहे सो कारबंद थिए। जी असां सां हिते ॿियो नौजवान बि मौजूदु आहे, असां हुन खां पुछा कंदासीं त चूंडियल नुमाइंदनि पंहिंजे हल्के जे लाइ कहिड़ो अमल कयो आहे, कहिड़ा तरक़ियाती कमु कराया आहिनि। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां जमियत उलमा इस्लाम जे हिकु नुमाइंदे जी हैसियत सां चवणु चाहियां थो त दोस्त चवनि था त गड़ी खैर जे मसइलनि जे मथां हे आहे त गड़ी खैरो पूरो हिकिड़ो मसलिस्तान आहे। मसइला ई मसइला आहिनि, माण्हुनि जे ॼमण खां वठी मरण ताईं मसइला आहिनि। माण्हू ॼमे थो, लेडी डॉक्टर न आहे, उन खां बाद माण्हू खे बीमार थिए थो त हिते डॉक्टर मुयसरु न आहिनि, उन खां बाद अगरि काॾे वञणु चाहे थो त ट्रांसपोर्ट जा किराया एतिरा आहिनि। असांखे मीर मुमताज़ जखराणी खां ॿियो को बि उमेदु न आहे। असां एतिरो चऊं था त तूं 5 चकर वाइदा कयो आहे त लाड़काणो ऐं गड़ी खैरो हिकिड़ो वेगन सर्विस हलाईंदासीं, उहो तुंहिंजो हलियो न आहे। तूं ट्रांसपोर्ट जो वज़ीर हूंदे इहो मसइलो हल नथो करे सघें त ॿियो असांखे छा मसइला हल थींदा असांजा। असां चऊं था त गड़ी खैरो ऐं लाड़काणो वेगन सर्विस शुरू कई वञे। तव्हां हिकिड़ो पंहिंजो वाइदो कयो त हिन तारीख़ ताईं असां वेगन सर्विस शुरू कंदासीं, उहो बि शुरू न थियो आहे। ॿियो किराए जो मसइलो आहे। ठीकु आहे, असांखे ख़बर आहे त ट्रांसपोर्ट तुंहिंजा दोस्त आहिनि, तुंहिंजा वोटर आहिनि, पर हिन ग़रीब मारूड़नि, हियारियुनि, मज़दूर, शागिर्दनि इन बि तोखे वोट ॾिनो आहे। हुननि जा वोट 100 में हूंदा, हिननि जा वोट 1000 में हूंदा। हिननि तव्हांखे वोट ॾिनो आहे, हिननि जे वोट जो तव्हां लाज रखे करे, भरम रखे करे, महिरबानी करे ट्रांसपोर्ट जे मसइलनि खे खणो। ॿियो इहो आहे, तव्हां चओ था असां गड़ी खैर जा मसइला हल कया आहिनि, तव्हां हिकिड़ो महिरबानी कयो हिते अची करे हिकिड़ो खुली कचारी हणो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदो त गड़ी खैर छा मसइला आहिनि। ॻणण में त मुश्किल आहे गड़ी खैर जा मसइला जेके मां ॿुधायां त टाइम पूरो थी वेंदो। मिठो पाणी मिले थो? मिठो पाणी मां ॿुधो आहे, पर मां ख़्वाब में गड़ी खैर में मिठे पाणी जो ॾिठो आहे त मिठो पाणी आयो आहे, मां पीआं थो। बाक़ी ज़ाहिरी तो त कुझु बि न आहे। सूबाई वज़ीर इफ़्तिताह छा जो कयो? सूबाई वज़ीर इफ़्तिताह कयो त पंहिंजे कमीशन जो इफ़्तिताह कयो हूंदई, जेको हुनखे कमीशन मिलियो आहे त इफ़्तिताह करे पंहिंजो हिसो वठी हलियो वियो आहे। ऐं TMO साहिबु ॿुधो आहे त 9 महीननि खां हिते आयो आहे, त मां शहर वारनि खां पुछा कयां थो त या जेका टाउन जा मुलाज़िम आहिनि जेके उन्हनि खे बि ख़बर न आहे त उनजी शिकिल कहिड़ी आहे।
हितां दोस्त खे फाइल खणी वञी उते सही कराइनि था, पंहिंजो कमीशन वठी हलिया वञनि था। मां हिनखे गुज़ारिश कयां थो त तूं अची हिते पंहिंजे ऑफिस में मिले। ऐं हिते सब डिवीज़न आहे, सब डिवीज़न जो हाल इहो आहे। मां तव्हां खां इहो सुवालु कंदुसि त तारनि जो मसइलो असां वटि वापडा में जेको लॻो पियो आहे, जॾहिं खां हिते ग्रिड स्टेशन पंहिंजो जेको आहे सो अमल वजूद में आई आहे, उन टाइम खां हिते जेके तारूं लॻल आहिनि इन खां पोइ तब्दील कोन थियूं। हाणे असां हिते रिपोर्टिंग कयूं पिया बीठा त असांजे पुठियां जेको आहे सो उते ई हिकिड़ी तार किरी आहे, ट्रक उतां जेको आहे गुज़री आहे, उतां तार किरी आहे ऐं इहे तारां किरण रोज़ जो मामूल बणियल आहे हिते गड़ी खेरे में। ऐं केतिरा ई नुक़सान थिया आहिनि। सूबाई वज़ीर ऐलान बि कयो इहे तारां छो नथियूं मटिजनि। बाबा इहो सुवाल त तव्हां वज़ीर खां कयो, मां छो था कयो? मां ॿुधो आहे त इहे कागज़नि में 5 चकर ठही विया आहिनि। इहे तारां 5 चकर गड़ी खेरे जा मटिजी विया आहिनि, ट्रांसफार्मर मटिजी विया आहिनि, अलाए घणा ट्रांसफार्मर गड़ी खेरे जा हलाया आहिनि, पर आवाम खे इहो नथो मिले। छो त उहो सम्झनि था त असां वॾेरनि खां वोट वठी करे वॾे जे थ्रू आया आहियूं, उन्हनि खे ख़ुशि कयूं, उहे असांखे ॾींदा। इनशाअल्लाह आवाम में तब्दीली आई आहे। अॻे चकर इहे वज़ीर अगरि ईंदा हिते त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदो त छा तब्दीली आई आहे। मां हिनखे गुज़ारिश कयां थो तव्हां ॿियो न हिकिड़ो हमदर्दी सम्झी करे गड़ी खेरे वारनि मसइलनि खे 100 में न 10% हल कयो बि तव्हांजी महिरबानी थींदी। छो त जंहिं टाइम तव्हां वोट वठणु ईंदा आहियो त अहिड़े अंदाज़ में ईंदा हो जो असां चवंदा सम्झायूं उन टाइम त तव्हां गड़ी खेरे खे जन्नत बणाईंदा हो, पर वापसि में जॾहिं कामयाबु थी वेंदा हो त पोइ ख़बर न पवंदी आहे त किथे हूंदा हो। असां जीअं नौजवान हिकिड़े चयो त असां वेंदा आहियूं कराची में, उहो कराची में असां नथो मिले। छो त हुनखे ख़बर आहे त इहे वॾेरनि खां मां वोट वठी वरी कामयाबु थींदुसि। इनशाअल्लाह गड़ी खेर जो आवाम वरी इनशाअल्लाह नई तब्दीली आणींदा। इनशाअल्लाह हाणे शऊर अची वियो आहे, इनशाअल्लाह तब्दीली अची वेंदी। ॿियो नौकरियूं मिलनि थियूं? नौकरियूं मिलनि थियूं, उहा आहे नौकरियूं मिलनि थियूं, कुझु मख़सूस माण्हुनि खे, कुझु पैसनि वारनि खे। ग़रीबनि खे त नथियूं मिलनि। ग़रीबी बेरोज़गार में ख़ुदकुशी कनि था। ग़रीब कनि त छा कनि? सारियुनि जो अघु उते लथो पियो आहे, रेट बिल्कुलु न आहे। हारियुनि जो मसइलो आहे, बिजली जो मसइलो आहे, तारां किरनि था, बिजली जो मसइलो आहे, तारां किरनि था, मज़दूरी जो मसइलो आहे। नौजवान हिते आहिनि, को फैक्ट्री वग़ैरह न आहे, मज़दूरी जो मसइलो आहे। जीअं साईं चयो त क़ब्रिस्तान जो मसइलो आहे, नादरा जो ऑफिस जो मसइलो आहे, डिग्री कॉलेज तव्हां वञी ॾिसो, तव्हां इनशाअल्लाह फुटेज वठंदो पंहिंजा वञी ॾिसो त डिग्री कॉलेज जी हालत छा आहे। गैस हले थो? गैस हाणे बिल्कुलु न हुजण जे बराबरि। हा हले थो, जॾहिं सभु चुल्हा बंदि थी वञनि, राति जो 2 बजे खां पोइ माण्हू करे मानी त पोइ थी वेंदी, बाक़ी ॾींहं में सॼे ॾींहं में हलंदो न। कहिड़ा मसइला आहिनि साईं तव्हांजे गड़ी खेरे में? सही मसइला त काफ़ी आहिनि, पर इन्हनि मसइलनि जे पैदा करण वारनि जे लाइ मां इहो ई चवंदुसि त मैं किस हाथ पे अपना लहू तलाश करूं, ये तमाम लोगों ने पहने हुए हैं दस्ताने। हकीकत में हूँ त सिंध समूरे पाकिस्तान जी 75% टैक्स ॾिए थी, पर मोट में उनखे जेको आहे 35% बि नथी मिले। उनजे बावजूदि सिंध जो ई बदनसीब ज़िलो जेकाबाद, जंहिंजो ई तालको गड़ी खेरो, जेको मां सम्झां थो पूरे पाकिस्तान में पुठिते पयल तालको आहे, जंहिंमें मसइलनि जो हिकिड़ो ॾियारु विछायो आहे। ॿुधंदा आहियूं ॿियनि शहरनि में त तरक़ियाती कमनि जो ॾियारु हूंदो आहे, असांजे शहर में ॼाणी ॿुझी जेको आहे मसइलनि जो हिकिड़ो ॾियारु विछायो आहे। मां किथां खां शुरू कयां मूंखे सम्झ में नथो अचे, पर जंहिं प्लेट ते तव्हां बीठा आहियो हिन वक़्तु, उनजे मथां तव्हां जेकॾहिं पंहिंजी कैमरा जी नज़र ॾिसंदो त हिते जेके तारूं लॻियल आहिनि मथां, यकीननि मूंखे बि ख़ौफ़ थी रहियो आहे। जंहिं हंधि ते असां इंटरव्यू ॾेई रहिया आहियूं, मथां असांजे तारूं 11,000 जूं गुज़री रहियूं आहिनि, जेके ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौर जूं आहिनि। इहे कंहिं वक़्तु बि हिते किरी सघनि थियूं। उनजे करे तव्हां जेको आहे एहतियात सां इंटरव्यू कजो, छो जो इहे तारूं कॾहिं बि तव्हां को ट्रैक्टर या ट्रक जे गुज़रण महिल हिते किरी पवंदियूं आहिनि। कई इंसानी जानूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, केतिरा ई जानवर मरी चुका आहिनि हितां जेको आहे। ऐं चूंडियल नुमाइंदनि जे कन ते का बि जूं नथी चुरे। सफ़ाई जो जेको मसइलो आहे, तव्हां असां वठी था हलूं, तव्हांखे घिटियूं विज़िट करायूं, तव्हां पाण ॾिसो, कैमरा जी अखियुनि में महफ़ूज़ कयो। कंहिं बि घिटी में अगरि तव्हांखे किथे सफ़ाई नज़र अचे त तव्हां उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे सलाम करे सघो था। हर घिटी में गंदु पियो हूंदो, हर घिटी में किनो नाली जो पाणी बीठल आहे। पुलिस जो मसइलो इहो आहे, हिते पुलिस गर्दी हले थी पई, पंहिंजे जेको आहे सिफ़ारिशी बुनियाद ते रोज़ माण्हुनि जी बदछोड़ हले थी पई, को बि चवण वारो कोन्हे को। 30 में
यकीन कयो असांखे नालो बि ख़बर कोन्हे, इहो हाणे नालो हिते कंहिं दोस्तनि खां ॿुधो आहे, ॾिठो ई कोन्हे, छो जो TMA जेको आहे उहो गड़ी खेरे में ईंदो ई कोन्हे। ऐं TMO साहिबु माहवार या 5 महीननि खां पोइ ईंदो आहे। हिते जेके बि मख़सूस माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजो जेको हिसो आहे उहो विराए ॾींदो आहे, उन्हनि जा वात बंदि करायूं हलियो वेंदो आहे ऐं को बि माण्हू उनजे ख़िलाफ़ु आवाज़ न उथारींदो आहे। तालीम खाते में अचो, तालीम खाते जो मसइलो अहिड़ो लॻो पियो आहे, तव्हांखे मां लेडीज़ स्कूल गड़ी खेरे जो गर्ल्स स्कूल विज़िट करायां, यकीन कयो असां जूं नियाणियूं जेके चादरूं मथे ते पाए ईंदियूं आहिनि उहे स्कूल में क्लास में विछाए करे उन्हनि ते वेही तालीम पिराईंदियूं आहिनि। तव्हां हली ॾिसो, विज़िट कयो, तव्हांजी अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा। हीअ अशर आहे असांजे स्कूलनि में चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी चुकियूं आहिनि। असांजे स्कूल में पखा बेंचूं डेस्कूं चोराए वञी करे जेको काबाड़ी दुकाननि ते खपाया विया आहिनि। असांखे तालीम जे ज़ेवर खां महरूम रखियो पियो वञे ऐं उन खां अलावा खोड़ सारा एतिरा ई मसइला आहिनि जिन ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त शायदि टाइम जी घटिताई थींदी। ऐं हिननि ॼाणे बुझी वोट वठी करे ऐं असांखां विया आहिनि। पाणी जो, मिठे पाणी जो अहम मसइलो आहे जेको इंसानी ज़रूरत आहे अहम, उते जेको हिननि इफ़्तिताह कयो, तव्हांजी ज़बानी ॿुधोसीं त हिननि इफ़्तिताह कयो, असांखे ख़बर न हुई। उहो इफ़्तिताह कयो, हिननि हिकिड़ी हथरादू टैंकी छराई, उनजो इफ़्तिताह करे पब्लिक में टेलीविज़न ते शो करण जे लाइ त असां जेको आहे मिठे पाणी जो इफ़्तिताह कयो। हींअर तव्हां वञी ॾिसो हुते को बि मिठे पाणी जो सिस्टम कोन्हे को जेको आहे। इहे MPA MNA महीने 2 महीननि खां पोइ ईंदा आहिनि गड़ी खेरे, लेकिन पंहिंजे मख़सूस वाठनि वटि ईंदा आहिनि, उन्हनि जूं दावतूं खाईंदा आहिनि। तव्हां रिपोर्टर आहियो, तव्हां इन ॻाल्हि खां बख़ूबी वाक़ुफ़ु हूंदा आहियो। हुननि कॾहिं बि जेको आहे आवाम सां इलेक्शन खटण खां पोइ मिलण जी कोशिशि कोन्हे कई। हू जेको आहे हमेशह पंहिंजनि उन्हनि वाठनि सां मिलियूं, उन्हनि खे पंहिंजो चंदो पाणी ॾिनियूं, निकिता हलिया वेंदा आहिनि। मां इहे जेके टेलीविज़न ते वेही करे दावा कनि था त असां मिठो पाणी ॾिनो आहे, मां हिकु ज़िम्मेवार शहरी जी हैसियत सां MPA MNA खे चैलेंज थो कयां ऐं अचो मूंसां मुनाज़िरो कयो, तव्हां ॿुधायो त गड़ी खेरे में कहिड़ो तव्हां तरक़ियाती कमु कयो आहे। मां हिननि खे चैलेंज कयां थो, अचो तव्हां गड़ी खेरे में हिकिड़ी खुलियल कचहरी करे ॾेखारो। हिननि असां ते एॾा ज़ुल्मनि जा अंबार कया आहिनि, पर इहो हिननि खे ॿुधाइणु चाहियां थो मां हिन सिंध TV न्यूज़ जे थ्रू त हाणे गड़ी खेरे जो आवाम जागी चुको आहे, हाणे बाशऊर थी चुको आहे। इहे असांखे मच्छी वांगुरु ॾियार में फासाइनि था, वरी असांखे छिलनि था, वरी असांखे तरनि था, पर यादि रखो असां तव्हांखे तव्हांजी निड़ी में हिकिड़ी कंडे वांगुरु फासिजी वेंदासीं। ऐं हाणे असां सुजाॻ थी चुका आहियूं ऐं असां पंहिंजा हक़ वठणु ॼाणूं था। वॾी महिरबानी तव्हांजी। ॿिया नौजवान बि हिते मौजूदु आहिनि। असां सां प्रेस क्लब गड़ी खेरो जो प्रेसिडेंट मौजूदु आहे। असां उन खां पुछा कंदासीं, छो त सहाफ़ी बाशऊर हूंदो आहे, शऊर ॾींदड़ हूंदो आहे, समाज जा, शहर जा, इलाइक़े जा मसइला आला ऐवाननि ताईं पहुचाईंदा आहिनि। हू असांखे बहितर तरीक़े सां शहर जा मसइला ॿुधाए सघे थो। जी साईं, छा मसइला आहिनि गड़ी खेरे तालुके जे हवाले सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां त मां सिंध TV वारनि जो शुक्रगुज़ार आहियां त उन्हनि शहर जे मसइलनि ते प्रोग्राम कयो। साईं, मुंहिंजा शहर जा एतिरा मसइला आहिनि, जेकॾहिं मां चवां थो एजाज़ ख़ान ऐं मुमताज़ ख़ान कमु त कुझु न आहे करायो, पर जेकॾहिं उहे सॼे 5 सालनि में सिर्फ़ु इहो कमु कनि त शहर जो नालो गड़ी खेरे मटाए मसलिस्तान रखी छॾनि त उहो बहितर रहंदो। छो जो असांखे हिननि खां कम जो काई बि उमेदु न आहे। हिन टाइम सूरत हाल इहा आहे त जेका टाउन जी बजट आहे उहा 76 लख रुपया आहे, जंहिंमां तक़रीबन 18 खां 19 लख रुपया जेको मुलाज़िमनि खे पे ॾिना वञनि था। उन में बि काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके बोगस आहिनि, जिन्हनि को हू पंहिंजो जेको आहे न कमीशन वग़ैरह कटींदा आहिनि। बक़ाया बजट जेको टोटल आहे उहो गड़ी शहर जे इन ते तरक़ियाती कम ते, सफ़ाई सुथराई ते जेको आहे न ख़र्चु करिणो आहे। पर मगर तव्हां ॾिसो था 8 खां 10 करोड़ जो ई जेको रोड ठहियलु आहे उहो बि हाणे मिटी जा हिते थॿा जेके तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। ऐं जेकर तव्हां इन में घिटियुनि में हलंदव त तव्हांखे उते बि इहो वाज़े नज़र ईंदो, हिकु नाअहल जेको आहे न असां वटि TMO आहे, जेको कुझु बि कमु नथो कराए, सिर्फ़ु जेको आहे न कॾहिं कॾहिं साईं जन जो दीदार थींदो आहे उहो ईंदो आहे। पर मां सम्झां थो शहर जा घटि ई माण्हू हूंदा जिन्हनि उनजो दीदार कयो हूंदो। मां सम्झां थो मुर्शिद जेको वॾे गादी जो जेको आहे न मुर्शिद हूंदो आहे उहो बि दीदार कराईंदो आहे, पर साईं जन जो दीदार करे न आहे थी सघंदो। बाक़ी उन सां गॾोगॾु तालीम जो असां वटि अशर इहो आहे, असां वटि हाई स्कूल तव्हां वञी ॾिसो तव्हांखे ईअं लॻंदो ॼण को हातो आहे। उते जेको आहे न उहो मुकमल ज़बून थी वियो आहे। कॉलेज तव्हां वञी ॾिसो, असां वटि हिकिड़ो कब्ज़ा माफ़िया जेके आहिनि सरगर्म थी विया आहिनि, जिते किथे कब्ज़ो लॻो पियो आहे। ऐं जेको आहे न कॾहिं उन कॉलेज जो दर पटे था वञनि, कॾहिं सिरां कटे था वञनि। ऐं उन सां गॾोगॾु हालत इहा आहे, जेकॾहिं असां वटि कोई माण्हू फ़ौत थो थिए त
त माण्हू उहो त परेशान त थियनि था, उनजो घर जो भाती जेको आहे न अलाह खे प्यारो थी वियो, पर उन सां गॾोगॾु परेशान उहो थियो उनखे जाइ किथे ॾिजे। त उहो असां वटि कब्रिस्तान में हालत इहा आहे त कब्ज़ा माफ़िया आहे, क़बरनि ते जेको आहे न मीर ऐं पीर कब्ज़ा कयूं वेठा आहिनि। उते जेको आहे न असांखे जेको आहे न जेकॾहिं कोई फौत थो थिए त उते असांखे पूरण जे लाइ जाइ बि न आहे। शहर जा मसइला बार बार असां खणी चुका आहियूं, खणी असां थकी चुका आहियूं, पर हालत इहा आहे त 88 खां वठी पीपल्स पार्टी ते मुसलसल जेको आहे न कामयाबु थींदो रहियो आहे। शहर जा मसइला कुझु बि हल न आहिनि थिया। असां वटि हिते गड़ी खेर जी बदकिस्मती चइजे या उन्हनि हुकुमरान जी नाअहली चइजे त पीपल्स पार्टी जा 2 MP आहिनि ऐं शहर जो अशर इहो आहे हिन टाइम ताईं हिकु बि कमु न आहे थी सघियो। असांजो जेको आहे न मुमताज़ ख़ान जखरानी साहिबु जेको ट्रांसपोर्ट जो जेको आहे न मिनिस्टर आहे, असांखे शर्म थो अचे उनखे जेको आहे न उनखे ट्रांसपोर्ट जो मिनिस्टर चइजे त लाड़काणे रूट ते 20 चकर उन मीटिंगूं कयूं आहिनि। 20 चकर शहर वारनि उनखे जेको आहे न उनजो घेरो करे उनखे चयो आहे त साईं हीउ मसइलो हल कयो। लाड़काणे असांजो कारोबार या बीमारी जे हवाले सां अचु वञु हुजे, असां काफ़ी होॾे ईंदो अचणु वञणु थींदो आहे, त इन टाइम ताईं इहो मसइलो न हल न यार, जेको गड़ी खेरे जो हिकिड़ो नंढो रूट जो मसइलो हल नथो करे सघे त उहो सिंध जे ट्रांसपोर्ट जो मसइलो कीअं थो हल करे सघे। ऐं उन सां गॾोगॾु असांजो एजाज़ ख़ान आहे जंहिंमें असांखे काफ़ी उमेदूं हुयूं, उन कुझु कम बि कराया आहिनि। मक़सदु इहा पर जेको उनखे मैंडेट मिलियो आहे ऐं उहो 3 चकर हितां गड़ी खेरे खां सिलेक्ट थियो, 3 चकर साईं जन खे जैकबाद जे अवाम जेको आहे न सिटी जे अवाम नज़रअंदाज़ कयो आहे, सिर्फ़ु गड़ी खेरे जे वोटनि ते उहे कामयाबु थिया आहिनि। पर ख़बर न आहे त उहे कहिड़े कारूं रिढूं आहिनि जेके उनखे शहर जे जेका न मसइला हल करण जे लाइ उनखे कमु करणु नथा ॾियनि। सो साईं जन खे मां अपील थो कयां पीपल्स पार्टी जे आला जेके उहिदेदार आहिनि, आसिफ अली ज़रदारी खे, बिलावल खे, त हू गड़ी खेरे शहर जो जेका ज़बून हाली आहे उनजो नोटिस वठनि। असां वटि जेका न एरीगेशन खे जेकॾहिं तव्हां ॾिसो उनजो निज़ाम बि जेको आहे न धर्म भरण लॻो पियो आहे। 3-3 लख रुपए जो पुलनि जा ठीका अचनि था, उन पुल में जेको आहे न 1 लख रुपए जो कमु करे उनखे वोचर जा जेके पेट भरिया था वञनि। असां वटि जेको आहे न पुलिस जो हालत ख़राबु लॻो पियो आहे। ऐं हालत इहा आहे त गड़ी खेरो तालके हुजण जे बावजूदि कोई ऑफिसर गड़ी खेरे अचण लाइ तयारु न आहे। 88 खां वठी 2015 ताईं 5 भेरा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार तालके गड़ी खेरे मां कामयाबु थींदा रहिया आहिनि। 88 खां 2015 ताईं का बि तरक़ियाती कम हुजनि, का बि रिहेबिलिटेशन हुजे 2010 जी ॿोॾि खां पोइ, या काई बि डेवलपमेंट 2015 ताईं कोन आई आहे। इन जे बावजूदि गड़ी खेरो जा माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि खे वोट ॾियनि था, उन्हनि खे खटराइनि था, उन्हनि खे ऐवाननि ताईं पहुचाइनि था। सबबु कहिड़ा आहिनि? छा हाणे जेके असांजा दोस्त हितां चवनि था गड़ी खेरे जा शहरवासी त अवाम सुजाॻ थी चुकी आहे। 88 खां 2015 ताईं अवाम निंड हुई, हाणे सुजाॻ थी चुकी आहे। छा हाणे ईंदड़ इलेक्शन में उहा सुजाॻ हूंदी या निंड हूंदी? साईं मां त ईअं सम्झां थो त हाणे जेको आहे न मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया आहे, माण्हुनि में काफ़ी अवेयरनेस अची वियो आहे, माण्हुनि में शऊर आहे। हाणे अॻु में पीपल्स पार्टी शहीदनि जे नाले ते वोट वठी माण्हुनि खे बेवकूफ़ बणाईंदा, हाणे माण्हू बेवकूफ़ न थींदा। हाणे कमु थींदो, कारकर्दगी ॾेखारींदा त उन्हनि खे वोट मिलंदो, जेकॾहिं कारकर्दगी न ॾेखारींदा उन्हनि खे वोट न मिलंदो। असां वटि सूरत हाल इहा आहे, असां वटि मीर ज़फ़रुल्ला ख़ान जमाली, अलाह उनखे हयाती ॾे, अलाह उनखे सिहत ॾे, त उहो जंहिंजे वज़ीर आज़म गड़ी खेरे खे गैस ॾिनो, उहो बि पीपल्स पार्टी न ॾिनो अथई। ऐं पीपल्स पार्टी जो इहो अशर आहे, इन टाइम असां वटि गड़ी खेरे में गैस आहे कान। बिजली जा इहे अशर आहिनि। तव्हां ॾिसो हाणे जॾहिं तव्हां सिंटी वारनि जो प्रोग्राम हले पियो त जेकॾहिं तार किरी पिया आहिनि, हाणे मूंखे ॿुधायो जेकॾहिं हाणे त इतफ़ाक़ सां बिजली न हुई काई, जेकॾहिं बिजली हुजे हा त इन में नुक़सानु थी वञे हा की ट्रक जे मथां किरी पियो ऐं माण्हुनि जो जेको आहे न सवे माण्हुनि जो अचणु वञणु आहे, मेन रोड आई, त हालत इहा आहे साईं असां वटि को कमु थिए ई कान पियो। मां त ईअं सम्झां थो गड़ी खेरे में को बि बुनियादी जेको आहे न सहूलियत न आहे। इन ट्रकनि खे गुज़ारण जे लाइ बाईपास जो क़याम विधो वियो, जंहिंजो कम बि हलंदड़ हुयो, विच में कमु बंदि थी वियो, उहो बाईपास केॾांहुं हलियो वियो, केॾांहुं फंड विया, तव्हांजे इल्म में आहे? साईं मां ईअं सम्झां थो सभिनी जे इल्म में आहे, हर को सम्झे थो इहो बाईपास हुयो या पंहिंजे ॻोठ ताईं कंहिंखे रस्तो ॾियणो हुयो। पर मक़सदु इहा आहे त असां वटि जेका आहे न असुलु इहा आहे त हुकुमरान जेके आहिनि इन में सेंसियर ई न आहिनि। त शहर मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायूं त कुझु अहिड़ियूं कारियूं रिढियूं आहिनि जेके गड़ी खेरे जा मसइला हल करण में जेको आहे न सेंसियर न आहिनि, उहे इन्हनि खे ग़लति गाइड था कनि। ऐं एजाज़ मां इहो बि ॿुधाईंदो हलां त कंहिं टाइमनि में असां वटि सूमरा ईअं हूंदा, इन खां वधीक पावरफुल हूंदा हुया उहे असां वटि गड़ी खेरे, पर
उन्हनि काफ़ी कम कराया पर पोइ बि उन्हनि जो मेल जोल ग़रीब अवाम सां न हुयो कुझु मख़सूस वॾेरनि सां उथंदा वेंदा हुआ ग़रीब अवाम उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो ऐं हिननि खे जेके नवां चेहरा आया असांजो एजाज़ ख़ान मुमताज़ ख़ान पर बदकिस्मती इहा आहे त हिननि बि कुझु कमु न कराया हीअ बि मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां थो हीअ इन्हनि खे अञा बि 2-2.5 साल पिया आहिनि बहितर इहो आहे त उहे शहर जा जेके आवाम सां अची विया आहिनि ग़रीब माण्हुनि सां अची विया आहिनि माण्हुनि जा मसइला हल कनि त इन्हनि खे रिस्पॉन्स मिली सघे थो न त इहे स्क्रीन ते ई न हूंदा ऐं इन सां गॾोगॾु मूंखे हैरत जी ॻाल्हि इहा आहे त असांजे ट्रांसपोर्ट जे मिनिस्टर मुमताज़ ख़ान जैकबाद में खुली कचहरी करे थो गड़ी खेरे जो MPA आहे हितां जेको मिनिस्टर आहे उहो खुलियल कचहरी जैकबाद में करे थो साईं मुंहिंजा तव्हां गड़ी खेरे में कहिड़ो मसइलो हल करायो आहे जो तव्हां जैकबाद वेही खुली कचहरी कयो था जैकाबाद वारी खुली कचहरी में जेकी जुठ मुमताज़ जखरणी सां थी तव्हां चाहियो था त गड़ी खेरे में बि थिए छा साईं मां ईअं सम्झां थो त हू गड़ी खेरे में न थींदो जुठ उन सां उहो अची वेंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं उनखां कमी कोताहियूं थियूं आहिनि उहो अवाम ॾे ई उनखे अचिणो आहे न जेकॾहिं अॼु न ई त सुभाणे त अचिणो आहे न उहो रुजू करे अवाम ॾे जेके मसइला आहिनि जेके उन्हनि खां ग़लती थी आहिनि उनजो अज़ालो करे माण्हुनि जा मसइला हल करे ऐं उन सां गॾोगॾु मां इहो ई चवंदुमि त मुमताज़ ख़ान को असांखे उमेदु घटि आहे कम जी सिधी ॻाल्हि आहे त हू कंहिंसां मिलंदो बि न आहे न फ़ोन अटेंड कंदो आहे बाक़ी एजाज़ ख़ान सां उहो एजाज़ ख़ान हिते खुली कचहरियूं बि कयूं आहिनि ऐं शहर जा कुझु मसइला बि हल कया आहिनि एजाज़ ख़ान जे लाइ सिर्फ़ु मां हिकु जेको न शेर चवंदुसि त हमने माना कि तगाफुल न करोगे लेकिन खाक हो जाएंगे हम तुमको ख़बर होने तक जी नाज़रीन अवां गड़ी खेरो जे अबोझ मारूअड़नि जा वीचार ॿुधा हुननि पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि जे हवाले सां जेके कमेंट्स ॾिना उहे तव्हांजे साम्हूं आहिनि फ़ैसिलो तव्हांखे करिणो आहे नाज़रीन माण्हुनि जूं दर्द भरियूं दाहूं अवां ॿुधियूं उतां जा माण्हू दाहिनि था त जैकबाबाद ज़िले में जेकॾहिं अवामी नुमाइंदो आहे त हिकिड़ो ई सिर्फ़ु MLA मीर एजाज़ हुसैन जखराणी उनखे नज़र ईंदो आहे बाक़ी MPA वारे हवाले सां जैकबाबाद ज़िले सां ॾाढी वेदन आहे जैकबाबाद शहर वारो MPA हुजे या हुनजे भर पासे गड़ीखेरे जे तालके मां चूंडियल को MPA हुजे उन मुतलिक़ माण्हू दाहूं कंदा रहनि था त उन्हनि जीअं उन्हनि ताणी पहुच नथी थी सघे उहे उतां जे माण्हुनि जे मसइलनि जे लाइ संजीदा कोन था थियनि जंहिंजे करे उहे उतां जा माण्हू मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि ऐं उन्हनि जी अहिड़ी लातालकीअ जे करे माण्हुनि जा ॾींहों ॾींहुं जेके सूर आहिनि जेके आंज आहिनि जेके तकलीफ़ूं आहिनि उन में वाधारो अचे थो ऐं उन्हनि जा माण्हुनि जा मसइला हल नथा थियनि ऐं इन जे करे उतां जे चूंडियल जेके सूबाई तक़त तां चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे संजीदा थियणो पवंदो ऐं पंहिंजो किरदारु निभाइणो पवंदो छो जो उन्हनि खे वरी उन्हनि ई माण्हुनि वटि वञिणो आहे जेकॾहिं उन्हनि खे सियासत करणी आहे त उन्हनि माण्हुनि जे अहजनि मुतलिक़ उनखे संजीदा थियणो पवंदो जेकॾहिं हू सियासत ई करणु नथा चाहिनि त पोइ भले जीअं उन्हनि खे वणे उहो पंहिंजी साॻी रवश ते क़ाइमु हुजनि ख़ुदा कंदो त हिन तक़त तां सूबाई तक़तनि तां चूंडियल हितां जा नुमाइंदा माण्हुनि जे मसइलनि जे हल जे लाइ संजीदा थींदा ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़